कि नाज़रीन मिरपुर ख़ास ज़िले में जो मुसलसल बरसातूं पवण के भी एक हफ़्तो गुज़री वियो है, पर इतने मिरपुर ख़ास जे ज़िले इंतज़ामिया की एतरी त बेअसी है त मिरपुर ख़ास शहर के केतरनि ई इलाइक़नि में बरसाती पानी जो निकाल न थी सघियो आहे, जंहिं सबबु हिन वक़्तु बि असां मिरपुर ख़ास जी जेका नवाब कॉलोनी में मौजूदु आहियूं, जिते बरसाती पानी निकाल न थियण जे करे जेके हिते जे जेके रहवासी आहिनि उहो पंहिंजी मदद पाण तहत 500 रुपया चंदो करे जेको बरसाती पानी कढण ते मजबूर आहिनि। तव्हांखे हिन वक़्तु बि ॾेखारियूं था, हिननि जेका पंपिंग स्टेशन जेका हिननि जेका 500 रुपया करे जेको किराए ते पंपिंग स्टेशन कढी जेको इहो पानी कढाइण ते मजबूर आहिनि। ऐं अचो था हिते जे जेके रहवासियुनि खां पुछा कयूं था त केतिरा दफ़ा हिननि जे इलाइक़नि में पानी निकिरी चुको आहे। ही नवाब कॉलोनी आहे, हिते 3-4 ॾींहंनि खां पानी जमा आहे। असां वियासूं बि ऐं चयोसूं बि, हादी जे घर वियासूं, डॉक्टर साहब वेठो, डॉक्टर साहब खे अपील कई त बाबा तव्हां बि हिते जा रवासी आहियो, तव्हांजा बि बचा हिते गुज़रनि था जंहिं गलियुनि खां, जंहिं रस्तनि सां जंहिंसां असां हलूं था, पर को बि दाद फरियाद कोन थी। नवाब कॉलोनी वासियुनि खे जस हुजे जिन पंहिंजी मदद पाण तहत जेको आहे सो अॼु खां पानी निकाल शुरू कयो आहे। ही मोटर लॻी पई आहे, तव्हां ॾिसो पिया, ही सईद भाई जी आहे, हिते हुनजी महिरबानी आहे। बाक़ी जेको बि हिते हुयो सिस्टम चंदो करे घर घर खां ऐं पानी अॼु खां निकाल करणु शुरू करियो आहे। पोयां असां हिते जो जेको फोकल पर्सन मुक़ररु कयो वियो, जेको UC 5 जो मुकम्मल तौर ते गायब आहे, असां सां को राब्ते में कोन आहे। तकरीबन यहाँ पर 8-10 दिन से पानी भरा हुआ। जब से मंडे से बारिश आई है, MNA शमी मारा के घर पर भी गए, उसके 8-10 चक्कर लगाए, उन्होंने बोला हाँ निकलवाते, आज तक पानी नहीं निकल पाया। और ये पानी जो है हम अपने चंदा करके मतलब निकलवा रहे हैं, और मशीन लगाई हुई है यहाँ पर तकरीबन, और ये तकरीबन 3-4 दिन के अंदर निकलेगा पानी। और अभी तक यहाँ पर कोई भी गवर्नमेंट का इदारा यहाँ पर नहीं आया है, ना किसी ने कुछ इमदाद की है यहाँ पर आकर। इन पानी के गुज़िश्ता जी बारिश आई हुई 8 ॾींहं थी चुका आहिनि, उहो ई पानी अञा उते जो उते बीठो आहे। इंतज़ामिया जो अहिड़ो को माण्हू कोन्हे जेको असां आला अमलदार जेके बि असांजे हींअर गवर्नमेंट जा अमलदार आहिनि, उन्हनि हिकु माण्हू खे बार शिकायत ॾेई चुका आहियूं। असांजे पाड़े में MNA बि रहे थी, उन खां पोइ असांजा जेके बि हिते जा काउंसलर आहिनि या CMO साहब आहे, उन्हनि हिकु खे शिकायत बार ॾेई चुका आहियूं। रोड बि ब्लॉक कयो आहे, एहतजाज बि कया आहिनि, उनजे बावजूद बि इंतज़ामिया अञा ताईं को बि एक्शन न खयूं आहे। ही पाड़े वारनि पंहिंजी मदद पाण बारिश जे तहत पंहिंजी मदद पाण फोड़ियूं करे जेको आहे ही मशीन घुराए लॻाया आहिनि, उनजे तहत पानी कढूं पिया था, पर पानी अञा बि निकिरनि जो तव्हां चारों तरफ़ हिकिड़ी गली आहे, पर चारों तरफ़ पानी जी इहा ई लोकेशन आहे। पानी कढण जी अञा ताईं को बि चांस नथो लॻे। हीअ ॾिसो 4 इंच जी लाइन आहे, इन में पानी घटि में घटि कंटिन्यू हले तॾहिं बि 3 खां 4 ॾींहं तां पानी निकिरंदो, पर इंतज़ामिया असां सां को बि अञा ताईं सहकार कोन कयो आहे। हमारे घर के अंदर ना खाने पीने की जगह रही है, ना सोने की जगह रही है। हम सो भी दूसरी जगह जाकर रहे हैं, ना यहाँ पे खाने पीने की जगह, खाना भी हम लोग होटल से मंगा रहे हैं। तकरीबन हमारे सारे घर का फर्नीचर ख़राब हो गया है। सारा फर्नीचर जो यहाँ पे था, अभी आपने वीडियो बनाई हुई, सारा फर्नीचर हमने बाहर फेंक दिया है। बाहर की साइड भी फर्नीचर है, कुछ जो फर्नीचर हम बचा सकते थे वो हमने तकरीबन ईंटें 3-3 ईंटें लगा के हमने ऊपर कर दिया है, लेकिन फर्नीचर फिर भी हमारा नहीं बच पाया है। कुछ सारा पानी से ख़राब हो गया है। मसले तकरीबन 8 ॾींहं गुज़री चुका आहिनि इन पानी के बिठे। जीअं बरसाति थी आहे उन खां पोइ ईअं ई पानी गोॾे जेतिरो बिठो आहे। असांजे घरनि में बि पानी अची वियो आहे, पीअण जो पानी बि कोन आहे। इन करे जो असांजा नंढा ॿार आहिनि बीमार, उल्टियूं दस्त बीमार बि थी विया आहिनि। लाइट 3-4 ॾींहंनि खां असां वटि लाइट जो बि जाम बुरा आहे, उहो बि कोन आहे। घरनि में चेल खां पानी वॾो आहे, उन में छा अधु सामान असांजो उते रहियो आहे, अधु सां कढियो तूं नंढड़ा बच्चा, छा उन्हनि खे रधे ॾियूं, छा पचाए ॾियूं, किथे मर्द कमाइनि, छा खाऊं छा पीऊं। इहो जेका घरनि ते अॻे पाल आयल आहे उहे लाइ उन्हनि जी अजा ठही आहे। मींहुं वसे थो, सॼी राति वेठा आहियूं, बचा अंज में झलियो, न को अजा, न को ॻाल्हि, न को राशन, न को खाधो, न को पीतो। ॿार वीचारा कुझु बि कोन असांखे मिलियो आहे। न केरु बि पुछियो बि कंहिं कोन्हे। मीडिया वारा 2 चकर आया आहिनि, बाक़ी ॿियो कंहिं बि कोन पुछियो आहे त कीअं वक़्तु करियो पिया। बच्चा असांजा ॾिसो बीमार पिया आहिनि, छोकिरी नंढड़ी आहे बीमार आहे, ॿी मुंहिंजी भाभी थी थिए उहा वीचारी बीमार पई आहे, एतिरो कोन्हे असीं उनजी दवा करायूं। कंहिं मदद कोन कई। असां पंहिंजी मुड़ुसी सां हेॾनि पाणनि में जोगे इहे झूपड़ियूं ठाहियूं, न असां कंहिं तंबू ॾिनो, असां पंहिंजी पाण मथां करे निकिता आहियूं तरी। हीअ अजा असां ईअं ठाहिया आहिनि जे मिड़ई इहा अॾ ॾही ऐं काठियूं खोड़े उन मथां मिड़ई कागज़ ॾिनल आहे, उहे मथां ॾही मिड़ई उन मां बि पाणी अचे पिया पुसूं सॼी राति। शहर वारा जेके आहिनि इहो भटे गिरा ॾे था वञनि, जे न ते MNA MP ख़बर ई कोन्हे, उन्हनि जा पंहिंजे ई घर ॿुॾी विया आहिनि, उहे पाण ठाहिण में पूरा आहिनि। बहरहाल हिते ॿियो केरु बि कोन थो अचे न को करे। असांखे बाबा आई आहे अॼु 4-5 ॾींहं, त असां पंहिंजे बच्चा वठी रुगो वेठा आहियूं। हाणे असां वटि कुंवारियूं न्याणियूं सणियूं बि आहिनि, ॿार पसूं बि आहिनि, पर उहो किथे विहारियूं।
मुतालबो इहो छा असीं ग़रीब कंदासीं की कहिड़ो असांखे बंगला ठाराए ॾींदा। सिर्फ़ु रुॻो इहो महिरबानी कनि जो असांखे एतिरो ॾींहं बचा सवले नमूने सां विहारियूं। बाबा ये अंदर हुआसीं हेॾा मींहनि में ये किरी पियासीं, घर मथां किरिया, हेॾो टंग भॼी पई ग़रीब जी। हाणे हिते धणी सही न साईं आहे हिकु, न न साईं हिते त केरु कोन थो अचे, बसि हे चांवर ॾिनी वेंदा आहिनि को शहर वारा, ॿियो त हिते केरु कोन थो अचे। जिथे जंहिंजे वटि पगार ते आहियूं हाणे उहे बि असांखे पैसो बि हाणे कंहिं वटि वञूं था, केरु त ॾेयो छॾीनि था, केरु त चवनि था बाबा हाणे असां वटि बि कोन्हे। सभिनि खां इहा ई हालति लॻी पई आहे। पर हाणे कुझु त मतिलबु की इंसान खे कुझु कोन मिलियो आहे। टेंट छा असांखे बोलो की का शइ मानी खाइण लाइ चांवरनि जो हिकिड़ो किलो कोन ॾिनो आहे, टेंट वरी केरु ॾींदो असांखे। हिते जी आवाम जेका असांजी गॾियल तौर ते इहो मुतालबो करे थी हुकूमत सिंध खां, कमिश्नर मिरपुर ख़ासि डिवीज़न खां ऐं DC मिरपुर ख़ासि खां त ख़ुदारा असांजे वार करियो ऐं असांखे ॿियो कुझु कोन थो खपे। जेकॾहिं महिरबानी थी सघे जिन जा घर किरिया आहिनि उन्हनि जो अदालो थिए ऐं तंहिंखां हिन पाणी खे जेतिरो थी सघे ओतिरो कढियो वञे त महिरबानी थींदी। जी नाज़रीन, मिरपुर ख़ासि जी जेका नवाब कॉलोनी जी सूरत हाल तव्हां ॾिठी, अहिड़ी सूरत हाल मिरपुर ख़ासि शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जंहिंमें लतीफ़ टाउन, सियाल कॉलोनी, भानसिंगाबाद, अख्तर कॉलोनी, नारेजा कॉलोनी समेत केतिरनि ई इलाइक़नि जी इहा साॻी सूरत हाल आहे। मुसलसल 8 ॾींहंनि खां बरसाति जो पाणी निकल न थी सघियो आहे। नवाब कॉलोनी जे रहवासियुनि जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं, हिननि जो इहो चवणु आहे त मुसलसल 8 ॾींहं थी विया आहिनि, पर हुनजे असां हिते जी जेका हिकिड़ी MNA शमीम आरा पंवर बि हिते जेका मख़सूस सीट ते आहे उहो बि हिते रहे थी। हुननि खे शिकायत कयूं, ज़िले इंतिज़ामिया खे कयूं, म्यूनसिपल कमेटी कयूं, पर असांजो केर बि शिकायतुनि जो अज़ालो न पियो करे। असां 500 रुपया चंदो करे जेका किराए ते मशीन वठी ऐं असां पाणी कढण ते मजबूर आहियूं। जॾहिं 8 ॾींहंनि खां मुसलसल पाणी असांजे घरनि में बि पाणी दाख़िल थियण जे करे असांजे जेके ॿार आहिनि उहो बि बीमार थी पिया आहिनि, जंहिं करे असां जेको सभु सख़्तु परेशानियुनि खे मुंहुं ॾियूं पिया। हिननि मुतालबो कयो त जल्द असांजे इलाइक़े में बरसाति जो पाणी निकाल कयो वञे त जीअं असां ॿियनि बीमारियुनि खां बची सघूं। कैमरामैन निज़ाम पवर सां गॾु रविशंकर वाली, टाइम न्यूज़, मिरपुर ख़ासि।